Welcome to the Sapien Sindhi Academy. Sapien Sindhi Academy ते सामाइन खे भलीकार। छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त जरासीम जल्द अज़ जल्द छो पखिड़िजी वेंदा आहिनि ऐं बीमारी पैदा कंदा आहिनि? ब्लू व्हेल दुनिया में वॾे में वॾो जानवर आहे। उन जी ज़िंदगी हिकु सेल खां शुरू थिए थी ऐं उहो सेल विरहाइजंदो हेॾो वॾो जानदार या जानवर ठाहे विझे थो। इहो कीअं थिए थो? छा भलो दुनिया में वॾनि वणनि में शामिलु थिए थो ऐं इहे वॾा वण बि उन्हनि जी ज़िंदगी बि हिकिड़े सेल खां शुरू थिए थी ऐं इहो हिकिड़ो सेल विरहाइजंदो एॾा वॾा डिघा वण ठाहे विझे थो। इहो कीअं थो ठाहे? इहो सभु सेल जी विरासत या सेल डिवीजन जे करे थिए थो। अचो त सेल जी विरासत खे तफ़सीली पढ़ूं। सेल जी विरासत में कुझु वाक़िया थियनि था, कुझु मरहिला अचनि था, वाध वेझे थिए थी। इन खे समूरे खे असां सेल साइकिल या सेल जो फेरो चऊं था। सेल साइकिल सेल जे वाक़ियनि जी हिकिड़ी मुकमल सीरीज़ आहे जंहिंमें सेल वाध वेझ करे थो ऐं अॻियां हली नवां सेल ठाहे थो। सेल साइकिल जा ॿ वॾा फेज़ या मरहिला आहिनि। हिकिड़ो मरहिलो आहे इंटरफेज़ जंहिंमें सेल तयारी करे थो ऐं ॿियो मरहिलो आहे माइटोटिक फेज़ जंहिंमें सेल विरासत करे थो या नवां सेल ठाहे थो। इंटरफेज़ जे दौरान सेल वाध वेझ खाईंदो आहे, साइज़ वधी वेंदी अथसि। सेल प्रोटीन ठाहींदो आहे, एंजाइम ठाहींदो आहे ऐं उज़वड़ा ठाहींदो आहे ऐं DNA जूं कापियूं ठाहींदो आहे त जीअं अॻियां सेल जी विरासत में मुकमल मटीरियल तयारु थी चुको हुजे। यादि रखो त इंटरफेज़ दौरान सेल रुॻो विरासत जी तयारी करे रहियो आहे, मटीरियल तयारु करे रहियो आहे। इंटरफेज़ जा वरी 3 सब फेज़ या नंढड़ा मरहिला आहिनि, G1, S ऐं G2 फेज़। G गैप ऐं S सिंथेसिस फेज़ हूंदो आहे। G1 ग्रोथ फेज़ आहे। हिन में सेल जी साइज़ वधी वेंदी आहे। सेल साइज़ में वॾो थी वेंदो आहे छो त उहो अंदरि ऑर्गेनिल, प्रोटीन, माइट्रोकॉन्ड्रिया वग़ैरह ठाहींदो आहे जंहिंजे करे उन जी साइज़ वधी वेंदी आहे। उन खां पोइ ॿियो मरहिलो आहे एस फेज़ यानी सिंथेसिस फेज़। हिन दौरान DNA जूं कापियूं तयारु थींदियूं आहिनि जंहिंखे असां रेप्लिकेशन चवंदा आहियूं। छाजे करे? त जीअं जेके नवां सेल ठहनि उन्हनि में DNA जो हिकु जेतिरो मवादु शामिलु थी वञे। उन खां पोइ G2 फेज़ ईंदो आहे यानी गैप 2। हीअ बि ग्रोथ फेज़ आहे। हिन दौरान सेल रहियल मटीरियल वरी तयारु कंदो आहे त जीअं मुकमल तौर ते विरासत लाइ तयारु थी वञे। हाणे माइटोसिस फेज़ ईंदो आहे जंहिंखे असां एम फेज़ बि चवंदा आहियूं। हीअ विरासत वारो फेज़ आहे। हाणे सेल विरासत शुरू कंदो। सेल डिवीजन छा आहे? यानी जॾहिं हिकिड़ो सिंगल सेल विरासत करे नवां सेल ठाहे त असां उनखे सेल डिवीजन चवंदा आहियूं। इहो ग्रोथ, रिपेयर ऐं रिप्रोडक्शन में मददगार हूंदो आहे। सेल डिवीजन जा वरी 2 क़िस्म आहिनि, माइटोसिस ऐं मियासिस। हिते असां रुॻो माइटोसिस पढ़ंदासीं। माइटोसिस छा आहे? हाणे उन जी वज़ाहत कंदासीं। माइटोसिस हिकु अहिड़ो अमल आहे जंहिंमें हिकु पेरेंट सेल यानी ओरिजिनल सेल विरहाइजी 2 नवां हिकु जहिड़ा डाटर सेल ठाहींदो आहे ऐं ॿिन्हिनि नवनि सेलनि में क्रोमोसोम जो तादादु ओतिरो ई हूंदो आहे जेतिरो ओरिजिनल सेल या पेरेंट सेल में हुयो। माइटोसिस जा बि वरी 4 फेसिस या मरहिला आहिनि, उहे असां तरतीबवार पढ़ंदासीं। फेसिस ऑफ माइटोसिस कहिड़ा आहिनि? प्रोफेज़, मेटाफेज़, एनाफेज़ ऐं आख़िरी आहे टीलोफेज़। प्रोफेज़ में न्यूक्लियस जो परदो गुम थियणु शुरू थी वेंदो आहे। क्रोमेटिन नेटवर्क हाणे आहिस्ते आहिस्ते ॻुतिजी कंडेंस थी करे क्रोमोसोम में तब्दील थी वेंदी आहे। इन फेज़ में स्पिंडल फाइबर या स्पिंडल तांदूरा पिणु ठहंदा आहिनि
ऐं सेंट्रोमियर जेको हूंदो आहे उहो ॿिन्ही पोलनि वारे तरफ़ ते हलियो वेंदो आहे। क्रोमोसोम ज़ाहिर थी वेंदा आहिनि। हिन फेज़ जूं अहम पॉइंट्स यादि कंदा। क्रोमोसोम ज़ाहिर थी पवंदो आहे, न्यूक्लियस जो पर्दो गुम थी वेंदो आहे, स्पिंडल फाइबर ठहंदा आहिनि ऐं सेंट्रियोल जेको आहे इहो ॿिन्ही कुतबनि ॾांहुं हलियो वेंदो आहे। इहे 4 अहम पॉइंट्स आहिनि हिन फेज़ जूं। हाणे ॿियो मरहिलो मेटाफेज़ शुरू थींदो आहे। हिन मरहिले में क्रोमोसोम बिल्कुलु विच ते अची वेंदा आहिनि, जंहिंखे असां इक्वेटर चवंदा आहियूं, ऐं स्पिंडल फाइबर क्रोमोसोम सां सेंट्रोमियर वारी जॻह ते अटैच थींदा आहिनि अची। मेटाफेज़ जूं की पॉइंट्स। पहिरीं नंबर पॉइंट, क्रोमोसोम्स जेके आहिनि उहे सेंटर ते या विच ते अची वेंदा आहिनि, जंहिंखे इक्वेटर चऊं था। ॿी पॉइंट, जेके स्पिंडल फाइबर आहिनि उहे सेंट्रोमियर वारी जॻह ते क्रोमोसोम सां अटैच थींदा आहिनि। हाणे टियों मरहिलो एनाफेज़ शुरू थींदो आहे। हिन मरहिले में सेंट्रोमियर टुटी वेंदो आहे, जंहिंजे करे क्रोमेटिड यानी ॿई ॿाहूं जेको आहे धार थी वेंदियूं आहिनि ऐं उहे कुतबनि ॾांहुं हलणु शुरू कंदियूं आहिनि, ऐं स्पिंडल फाइबर नंढिड़ो थींदो वेंदो आहे, जंहिंजे करे उहो क्रोमेटिड ॿाहुनि खे कुतबनि ॾांहुं छिकींदो आहे। हिन मरहिले जूं की पॉइंट्स। सेंट्रोमियर ॿिनि हिस्सनि में टुटी वेंदो आहे, सिस्टर क्रोमेटिड या ॿई ॿाहूं धार थी वेंदियूं आहिनि ऐं उहे कुतबनि ॾांहुं हलणु शुरू कंदियूं आहिनि। स्पिंडल फाइबर नंढो थियणु शुरू थींदो आहे ऐं उहो क्रोमेटिड्स खे छिकींदो आहे। हर हिकु क्रोमेटिड हाणे मुकमल क्रोमोसोम थी वेंदी आहे। हाणे आख़िरी मरहिलो टीलोफेज़ ईंदो आहे। हिन मरहिले में क्रोमोसोम अनकॉइल थी वापसि क्रोमेटिड थी वेंदा आहिनि। न्यूक्लियस जो पर्दो हर हिकु क्रोमोसोम जे सेट जे ॿाहिरां अची वेंदो आहे, जंहिंजे करे 2 न्यूक्लियाई ठही वेंदा आहिनि। उन खां पोइ स्पिंडल फाइबर गुम थियणु शुरू थी वेंदो आहे। इन मरहिले जूं की पॉइंट्स। क्रोमोसोम अनकॉइल थी क्रोमेटिड थी वेंदो आहे। न्यूक्लियर मेम्ब्रेन ॿिन्ही क्रोमोसोम जे सेट जे चौधारी ज़ाहिर थींदी आहे, जंहिंजे करे 2 न्यूक्लियाई ठही वेंदियूं आहिनि। न्यूक्लियोलाई जेको न्यूक्लियोलस अंदरि नंढिड़ो ऑर्गेनल हूंदो आहे उहो ज़ाहिर थींदो आहे ऐं स्पिंडल फाइबर वरी गुम थी वेंदा आहिनि। हाणे साइटोकाइनेसिस याने साइटोप्लाज़म जो विरहाइजणु। हिन में साइटोप्लाज़म विरहाइजी वेंदो आहे ऐं 2 डॉटर सेल ठही वेंदा आहिनि। माइटोसिस में 2 डॉटर सेल ठहंदा आहिनि ऐं उन्हनि में क्रोमोसोम जो तइदादु बराबरि हूंदो आहे ऐं उन्हनि में क्रोमोसोम जो तइदादु साॻियो हूंदो आहे जेतिरो पेरेंट सेलनि में हुयो। यादि करण जे लाइ आसान ट्रिक। प्रोफेज़ जेको आहे उहो उबतड़ अमल आहे टीलोफेज़ जे। प्रोफेज़ में न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपियर थींदी आहे, गुम थी वेंदी आहे, त टीलोफेज़ में इहा अपीयर थींदी आहे यानी ज़ाहिर थींदी आहे। वरी स्पिंडल फाइबर जेके आहिनि उहे प्रोफेज़ में अपीयर थींदा आहिनि, ज़ाहिर थींदा आहिनि, ऐं उहे वरी साॻियो ई टीलोफेज़ में डिसअपियर या गुम थी वेंदा आहिनि। प्रोफेज़ में क्रोमेटिन नेटवर्क जेको आहे उहो क्रोमोसोम में तब्दील थी वेंदो आहे ऐं वरी टीलोफेज़ में क्रोमोसोम वापसि क्रोमेटिन नेटवर्क में तब्दील थी वेंदो आहे। वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। मियोसिस जो वीडियो जल्द अज़ जल्द अपलोड कयो वेंदो। थैंक यू वेरी मच।